अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु किताबनि जो आलमी ॾींहुं आहे। उन हवाले सां अॼु कुझु दोस्त गॾु आहिनि जिन सां कचहरी कंदासीं। हर साल त हिन ॾींहं ते असां तकरीब कंदा आहियूं, कॾहिं रोमेस आर्ट गैलरी ते, कॾहिं जेमखाना में, कॾहिं जामशोरे में, कॾहिं हैदराबाद में। हिन साल कोरोना जे करे उहे सभु तकरीबात पूरी दुनिया मां कैंसिल थी चुकियूं आहिनि। उन जे करे हिन सोशल डिस्टेंसिंग वारे ज़माने में ॿिनि टिनि दोस्तनि खे चयोसीं त अचो त अॼु हिननि आलमी ॾींहं ते कचहरी कजे। सो हुन सां कचहरी अॼु कयूं था। असां सां मौजूदा वक़्त में गॾु आहे सजाद यूसुफ सुमरो, शाइर आहे पाण। उन खां पुछा कंदासीं त किताबनि जी अहमियत केतिरी आहे, हिन कोरोना वारे टाइम में किताबनि जी अहमियत केतिरी आहे। जी सजाद। अस्सलाम वालेकुम। पहिरीं त सभिनी दोस्तनि खे सजाद सुमरो जेको इंडस वैली रीडर्स क्लब दादू जो बानी आहे, चवंदो आहे त किताबनि जो तमामु वेझो साथी आहे, वेझो दोस्त आहे। ऐं अॼु किताबनि जे आलमी ॾींहं ते हुन किताबनि खे यादि कयो आहे। किताबनि जी जेका गुफ़्तगू हिते असां सां रचाई आहे, इहो तमामु सुठो अमल आहे। किताब पढ़ण वारे जे लाइ वॾी अहमियत था रखनि। जेको पढ़ियलु लिखियलु न आहे उन जे लाइ किताब कुझु न आहे। अवां अक्सर ॾिठो हूंदो रेड़नि ते तव्हांखे नायाब किताब मिलंदा, तमामु बहितरीनु। अक्सर मूं पाण ई ॾिठो आहे, जेके काबाड़ी वारा आहिनि उन्हनि वटि कॾहिं कॾहिं वेंदो आहियां, पोइ लॻणु थींदो आहे त ॾिसंदो आहियां किताब रेड़े ते पिया आहिनि, त तमामु नायाब किताब असांखे उतां मिली वेंदा आहिनि तौर ते। उन जे लाइ जेके पढ़ियलु लिखियलु न आहिनि, किताबनि जी जंहिंखे अहमियत जी ख़बर न आहे, उन्हनि जे लाइ किताब कुझु बि न आहिनि, रेड़नि में मुंतक़िल करे छॾींदा आहिनि। बाक़ी जेके पढ़ियल लिखियल दोस्त आहिनि, किताबनि सां जेकी चाह रखनि था ख़ासि करे, उन जे लाइ किताब वॾी अहमियत रखनि था। किताब इंसान जो तमामु वॾे में वॾो सहारो आहे। असीं लेखक आहियूं न, अदीब शाइर आहियूं, पोइ किताबनि जी अहमियत असीं ॼाणूं था त छा आहे। माण्हू वांदा वेठा हूंदा आहिनि, बोर थींदा आहिनि पिया, टीवी ॾिसंदा आहिनि या पंहिंजो ॿियो मश्ग़िलो पोइ मोबाइल कढंदा। असीं माना किताब हींअर लॉकडाउन जो जेको हीउ सिलसिलो हले पियो थो, सच पुछो त किताबनि जेतिरो असांखे साथ ॾिनो आहे न, शायदि इहो कंहिं कोन ॾिनो आहे। अखरनि सां जेको चाव रखे थो, कलम सां जेकी मोहबत आहे, उन वटि किताब जी अहमियत आहे, पर ॿियनि वटि त कान्हे का। सजाद, हिन कोरोना वारे ज़माने में, हिन क्वारंटाइन वारनि ॾींहंनि में तव्हां अॼुकल्ह कहिड़ो किताब पिया पढ़ो पाण ख़ुदि? मूं रिसेंटली हाणे तक़रीबन 3-4 ॾींहं अॻु में सिंध जो तमामु बहितरीनु कहाणीकार जमाल लबड़ो, उनजो किताबु पिशू पाशा, जेको मशहूरु किताबु आहे, तमामु पुराणो किताबु आहे, पर मुंहिंजी नज़र मां हाणे गुज़रियो आहे। तक़रीबन 4-5 ॾींहं अॻु में मूं पढ़ी मुकमिल पूरो कयो आहे, जंहिं ते उहो मूं अभ्यास बि लिखियो आहे, तव्हांजे हवाले इंशा ताला मां करे छॾींदुसि सॼी। सो पिशू पाशा जेको किताबु आहे, तमामु बहितरीनु किताबु आहे कहाणियुनि जे हवाले सां। जमाल लबड़े जेको पिशू पाशा ज़रिए जेका मक़बूलियत माणी, शायदि उहो ॿियनि किताब थी न, सघे। पिशू पाशा में तव्हांखे मुख़्तलिफ़ कहाणियूं आहिनि, तव्हांखे कहिड़ी कहाणी वणी? मूंखे जेका हुई मां मर्द हिकिड़ी कहाणी हुई, ऐं खमीस जो कोट, उहा तमामु बहितरीनु कहाणी हुई। इहे ॿई कहाणियूं मूंखे तमामु घणी पसंदि आहियूं। छा तव्हां कंहिं हिकिड़ी कहाणी जो तत्व ॿुधाईंदव हिन किताबनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां? पीराणी बि हिन जी मशहूरु कहाणी आहे जेका हिन में वई। पीराणी शेख खयाज़ उन ते ॾाढो माना ॻाल्हायो आहे पीराणी जे हवाले सां, पर मां त चवां त सॼो किताबु जेको सॼी किताब में जेके बि कहाणियूं आहिनि, उहे सभु शाहकार कहाणियूं आहिनि। तव्हांखे कहिड़ी कहाणी वणी हुन मां सभिनी? ॿुधायो तव्हांखे, मूंखे मां मर्द ऐं खमीस जो कोट जेको आहे, भला खमीस जे कोट मां कुझु इक़्तिबास पंहिंजा ॿुधायो, चंद ॻाल्हियूं ई। खमीस जो कोट ई हूंदो आहे जो ॻोठ या कोट? कोट, खमीस जो कोट। उहा कहाणी, खमीस हिकु छोकिरे जो नालो आहे। पोइ हिकु मौलवी साहिबु हूंदो आहे, उहो ॻोठ मां गुज़र थींदो आहे, हुनजो मस्जिद तरफ़ वेंदो आहे, त पोइ खमीस हूंदो आहे, उहो ॻोठ में मेहूं चाढ़ींदो आहे, ठॻियूं ॿधियूं बीठो हूंदो आहे रस्ते में सदाईं, माना जॾहिं मौलवी साहिबु उतां गुज़रंदो आहे त हुनखे टोक कंदो आहे। पोइ काफ़ी ॾींहं गुज़री वेंदा आहिनि, खमीस हुनखे नज़र न ईंदो आहे। हिकिड़े दफ़े उतां गुज़रंदो आहे, पुछा कंदो आहे त हिते छोकिरो खमीस बीहंदो हुयो किथे आहे? ॿुधायूं त ठीकु कोन्हे को, हुनजी तबियत ठीकु न आहे। कुझु ॾींहं हुन बीमारी खां अॻु में मौलवी साहिबु उतां गुज़रंदो आहे, छोकिरो पियो ॾकंदो आहे सीअ में। पोइ मौलवी साहिबु पंहिंजो कोट लाइ हुनखे पाराईंदो आहे। मूंखे उहा ॻाल्हि यादि ईंदी आहे, छोकिरे सां प्यार बि मोहबत ॾाढी हुनजी हूंदी। पोइ चवंदो आहे त मूंखे ॿुधायो त मां खमीस सां मिलणु थो चाहियां। पोइ वेंदो आहे खमीस जे घर, खमीस जो आख़िरी पसार में हूंदो आहे। खमीस जो कोट जेको आहे ॾिसंदो आहे जेॾी महिल त माना मुंहिंजो कोट जेको आहे ॿिए हिकिड़े माण्हूअ खे पातल हूंदो आहे। पोइ हुनखे हंज में कंदो आहे,
तमामु माना जेका कहाणी पढ़णु वक़्तु ॾाढी ॾुख वारी जेका उहा घड़ी आहे जंहिंमें तव्हां पढ़ंदो तव्हांखे अखियुनि मां ॻोढ़ा वेंदा। ग़रीब हिकिड़ो तमामु घणो शख़्स हूंदो आहे, तॾहिं बि माना बीमारी जी आख़िरी साह माना खणंदो आहे, तॾहिं बि हुनजे मुंहं ते जेका उहा सचाई वारी मुर्क हूंदी आहे उहा ॾिसणु वटा हूंदी आहे। ऐं पीराणी कहाणी ॾाढी बहितरीनु कहाणी आहे। जेको शायदि हिकिड़ो ॻोठ जो वॾेरो हूंदो आहे, रेस हूंदो आहे, उहो पीराणी छोकिरी जो नालो हूंदो आहे, जेके बिरोही तबिके सां शायदि उनजो तालुक़ु हूंदो आहे, जेके लाॾाऊ हूंदा आहिनि उन सां उहा छोकिरी तालुक़ु रखंदी आहे। पोइ रेस हूंदो आहे, अलाए वॾेरो हूंदो आहे, पोइ उहो हुन पीराणी खे शायदि टकनि ते या कीअं ख़रीद कंदो आहे। पीराणी जी बि जॾहिं आख़िरी घड़ी जेका पंहिंजे अचानक उन ख़बर पवंदी आहे त माना मूंखे खपायो अथनि पैसनि ते या कीअं, पोइ जेका माउ खां छिॼंदी आहे उहा पीराणी, उहा जेका घड़ी हूंदी आहे उहा जमाल बड़े कमाल जो हुन में हिनखे बयानु कयो आहे। जो मां चवां थो त जमाल अबड़े साहिब जी जेको ॿोली जो जेको डिक्शन आहे न उहो तमामु कमाल जो आहे। पुराणो किताब छा सॼा तव्हां आत्मकथा पढ़ी आहे जमाल अबड़े साहिब जी? पीराणी त इहा कहाणी आहे हिनजी, कहाणियुनि जो मजमूओ आहे। जी मूं आत्मकथा कोन पढ़ी आहे जमाल अबड़े जी, बाक़ी हींअर जेको रिसेंटली आऊं किताब पढ़ां पियो थो, शेख फयाज़ जी जेका आत्मकथा आहे, किथे न थक भञिबो थक मुसाफ़िर, किथे त भञिबो थक मुसाफ़िर, इहो शायदि 3 जुल्दनि में आहे। आऊं हींअर उहो किताब पढ़ां पियो। ॾाढो सुठो। हाणे कचहरी कयूं साईं रजब सां, पर तव्हां खां सिर्फ़ु आख़िरी शइ पुछबी त हिन कोरोना वारे टाइम में किताब कहिड़ी मदद करे सघनि था इंसाननि जी? छाजे करे जो हर को माण्हू घर आहे त उहे उन मां कीअं मुस्तफ़ीद थी सघनि था? किताब कहिड़ो बि किताब हुजे, तव्हां किताब खणो, हिकु किताब जेको छपिजी अचे थो न उन में हिकु ई पेज भली जेकर तव्हांखे का मालूमात ॾिए थो न त उहो किताब तमामु मालूमात वारा हूंदा आहिनि। तव्हां किताब पढ़ो, बजाए जो किथे रुलण जे, किथे हरू भरू पंहिंजो टाइम वेस्ट करण जे, मोबाइलुनि ते सोशल मीडिया ते पंहिंजो टाइम वेस्ट करण जे। मुंहिंजो तव्हांखे जेके दोस्त मूंखे ॾिसनि पिया था उनखे इहा सजेशन आहे त घर में वेही किताब पढ़ो, तव्हांखे इंतिहाई मज़ो अची वेंदो। थोरो घणो शुरूआति करियो, हिकिड़ो 2 पेज खां वठी शुरूआति करियो, पोइ तव्हां आस्ते आस्ते ईअं पढ़णु शुरू कयो। जेको बि तव्हांखे नाविल पढ़ो, कहाणी पढ़ो, शाइरी जो किताब, जंहिंसां तव्हांजी दिलचस्पी हुजे उहो किताब पढ़ो। तव्हांखे यकीन करियो त एतिरो मज़ो अची वेंदो। ऐं हीअ जेको बोरियत वारो हींअर जेको वक़्तु गुज़रे पियो थो, रुलण पिलण खां बची पवंदो ऐं किताब मां का लाभ हासिल करे सघंदो। चलो हाणे साईं रजब खां पुछूं था। साईं रजब राज भट्टी लाइब्रेरियन आहे रोमेस आर्ट गैलरी जो ऐं प्राइमरी उस्ताद आहे, त साईं खां पुछा कंदासीं। साईं तव्हां ॿुधायो त किताबनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां किताबनि जी अहमियत केतिरी आहे? सजा साहब, किताब इंसान जो सुठो साथी ऐं सुठो दोस्त आहे जी। ऐं किताब पढ़ण सां इंसान में हिकिड़े क़िस्म जी अंदरूनी जागरूकता पैदा थिए थी ऐं उन में हिकिड़ी ख़ुदि एतमादी पैदा थिए थी ऐं हू तमामु हिकिड़े सुठे ट्रैक ते ऐं रस्ते ते अची सघे थो। ऐं किताब पढ़णु तमामु सुठी शइ आहे ऐं असां दोस्तनि खे इहो चवंदासीं त तव्हां जंहिं महिल बि वांध काई मिलेव त किताब पढ़ंदा कयो। असां वटि लाइब्रेरी बि आहे ऐं दोस्तनि खे मां चवंदो आहियां त बाबा किताब पढ़ो। मां डेली कलाकु सवा कंहिं न कंहिं किताब जो मुतालियो ज़रूरु कंदो आहियां ऐं किताबनि सां मुंहिंजो उनस आहे, प्यारु आहे। मां दोस्तनि खे इहो चवंदुसि त जॾहिं बि तव्हांखे वांध काई लॻे त तव्हां किताब स्टडी कंदा कयो। मौजूदा वक़्त में साईं तव्हां कहिड़ो किताब पिया पढ़ो हिन ॾींहंनि में? वक़्त में मौलाना उबैदुल्ला सिंधीअ जो हिकिड़ो किताबु आहे, उहो पियो पढ़ां। कहिड़ो अलाए? हा, मौलाना सिंधीअ जो हिकिड़ो किताबु आहे मज़हबी मज़हब जो फ़लसफ़ो, उहो पढ़ां पियो। मौलाना उबैदुल्ला सिंधी मज़हब खे जहां फ़लसफ़े में आंदो आहे उहो ॾाढो सुहिणे रंग में जेका ही कटड़पणी आहे उहा ख़तमु करे हुन हक़ीक़त पसंदाना मज़हब जी सम्झो त हिकिड़ी काइद कई आहे, हक़ीक़त निगारी कई आहे। ऐं अॼुकल्ह मां इहो किताब लख कुर्ब साईं, गॾु आहियूं।